बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दरिया न्यूज़ जे प्रोग्राम लाट सां गॾु आहियां हाकिम नसीराणी। नाज़रीन, अल्लाह ताला इंसान खे अशरफुल मखलूक़ात करे पैदा कयो, शायदि इन करे जो रब जी हिन सुहिणी तख़लीक़ जो दरमान शायदि इंसान ई आहे। छो जो हिकु इंसान ई ॿिए इंसान जे दर्दनि खे सम्झी सघे थो। हिकु इंसान उन पीड़ाउनि खे ख़तमु करण जे लाइ पूरा जतन करे थो। छो जो इंसान खे अल्लाह ताला मसीहा करे पैदा कयो आहे। उन मसीहा जो ॿियो नालो डॉक्टर आहे। डॉक्टर काइनात जी उहा हस्ती आहे जंहिंजी अज़ियत इंसान जी ख़ुशगवार ज़िंदगी लाइ हुजे थी पई। डॉक्टर जो चीरणु, कट हणणु, तकलीफ़ूं ॾियणु इंसानियत जी बका जे लाइ हुजे थो पियो। पर अफ़सोस सां चवणो पए थो त 3 सूबनि जे संगम ते मौजूदु कशमोर तालके अस्पताल आवाम जे लाइ बिल्कुलु ई बेलाभ बणियल आहे। किरोड़नि जी लाॻत सां बिल्डिंगूं त तयारु कयूं हुयूं, पर उहे बिल्डिंगूं कंहिं कम जूं न आहिनि। उन्हनि बिल्डिंगनि में दवाऊं कोन्हनि, उन्हनि बिल्डिंगनि में जेके असांजा अहम डॉक्टर आहिनि उहे कोन्हनि। मूंखे अफ़सोस सां चवणो पए थो त असां वटि जंहिं असांजी जेकी जाग्राफ़ी आहे कशमोर शहर जी, उहा तमामु बहितरीनु आहे। छो जो पंजाब जो रहीमयार ज़िलो, पंजाब जो राजनपुर ज़िलो ऐं तव्हांजो देराबुक्ती ज़िलो, इहे सभु अची करे असांजे कशमोर ज़िले सां मिलनि था पिया। पर तव्हांखे जीअं ख़बर आहे त जेको असांजो देराबुक्ती ज़िलो आहे उहो बिल्कुलु ई पुठिते पियल आहे। पर अफ़सोस आहे जो उतां जे माण्हू वञी करे पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि में त वञी इलाज कराइनि था, लेकिन कशमोर नथा अचनि। सरकारी अस्पताल कशमोर जे उन्हनि जे लाइ बिल्कुलु ई बेलाभ बणियल आहे। देराबुक्ती जे माण्हुनि खे त छॾियूं, असां कशमोर वासियुनि जे लाइ बि ही अस्पताल का सुठी कारकर्दगी पेश नथी करे। छाजे कारण दिलि हिन वक़्तु दुनिया में सभ खां वधीक जेकॾहिं मर्ज़ जेके फैलियल आहे उहो आहे हार्ट अटैक। असांजे कशमोर में सिर्फ़ु बदकिस्मती आहे त हिकिड़ो ई डॉक्टर आहे, उहो वीचारो कॾहिं पंहिंजी ड्यूटी गुडू में करे थो पियो त कॾहिं अची करे शाम जो कशमोर में प्राइवेट अस्पताल में वेठे थो। लेकिन सरकारी लेवल ते असांजे सरकारी तालका अस्पताल में दिलि जो को डॉक्टर असां वटि मौजूदु कोन्हे। इंसान असां वटि क़बाइली झेड़ा थियनि था पिया, असां वटि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हादसा थियनि था पिया, रोड असांजा बिल्कुलु ख़स्ता हाल आहिनि। ख़ासि तौर ते क़बाइली झेड़नि में कारोकारी जेको उहो सिस्टम थिए थो पियो, पाण में झेड़ा थी पवनि था, माण्हू क़तल थियनि था पिया, माण्हुनि खे गोलियूं लॻनि थी पियूं, माण्हू सख़्तु ज़ख़्मी लठियुनि ऐं कुहाड़नि जे करे सख़्तु ज़ख़्मी थी पवनि था। जॾहिं वारिस उन्हनि खे सरकारी अस्पताल खणी ईंदा आहिनि त असां वटि सर्जन मौजूदु न आहे जेको उन्हनि जो ऑपरेशन करे सघे, जेको उन्हनि खे सुठे नमूने ट्रीटमेंट करे सघे। टाका त लॻी वञनि था, लेकिन उहे टाका ज़िंदगी भर जे लाइ दाग़ थी रहनि था। कन, नक ऐं गले जो डॉक्टर। नाज़रीन, हिन वक़्तु तव्हांखे ख़बर आहे त ही मर्ज़ तक़रीबन जेको आहे विचड़ंदड़ मर्ज़ आहे, जेको हिक खां ॿिए ताईं, ॿिए खां टे ताईं फैलिजे थो पियो। ऐं जेको कोरोना वायरस आहे उहो उनजो अटैक बि कन, नक, गले ते थिए थो पियो। ऐं पर अफ़सोस आहे जो असां वटि हिन वक़्तु ताईं पूरे कशमोर में को अहिड़ो डॉक्टर कोन्हे, नक, कन ऐं गले वारो, जेको असांजो इलाजु करे सघे। इहे सभु शयूं पंहिंजी जाइ ते असां वटि डॉक्टर हज़रात काफ़ी आहिनि। उहे अस्पतालनि में अचनि था, उहे वेहनि था, मरीज़नि जो जेको इलाजु थिए थो, वावेला मचे थी पई, उहा तव्हां सभिनी खां ॻुझी कोन्हे। डॉक्टरनि जे वेहणु सिर्फ़ु कंहिं कम जो न आहे। डॉक्टर अची करे वेहे सॼो ॾींहुं वेठो हुजे, उहो डॉक्टर असांजे कम जो न आहे। पर उन डॉक्टर जे लाइ जेका डॉक्टर दवा लिखे उहा बि हुजणु ज़रूरी आहे। पर अफ़सोस जो असां वटि हिन वक़्तु दवाउनि जी तमामु वॾी खोट आहे। तालके अस्पताल आहे, पूरो तालको आहे जंहिंमें लमसम असां वटि काफ़ी लखनि जी तादाद में आबादी आहे। लेकिन अस्पताल असांजी जेकी आहे, तालके अस्पताल जो हशर इहो आहे त जेके असांजा बेसिक हेल्थ यूनिट आहिनि त उन्हनि जो हशर छा हूंदो। उते त डॉक्टर वेहंदा ई न आहिनि। जेको MBBS डॉक्टर आहे उतां जो, उहो त उते वेही ई नथो। कंपाउंड जे हवाले आहे, या उहा बिल्डिंग अलाह जे हवाले पई आहे थी, या त उताकनि में तब्दील आहे, या उन्हनि में दवाऊं कोन्हे। हाणे ॻाल्हि कयूं था पिया पाण जी कशमोर तालके जी। दवाऊं, कुतो, नांग, असां जीअं ॿाहिराड़ी में रहूं था पिया, पहाड़ी इलाइक़ो बि असां सां गॾु आहे, उन सां गॾु मौसम लेवल ते नांग निकिरी पवनि था पिया। कुता त असां वटि इलाही आहिनि।
जॾहिं कुतो चक पाए थो पियो ऐं उनखे जॾहिं खणी असां तालके अस्पताल आणनि था पिया त उते वैक्सीन मौजूदु न आहे। कुझु महीना अॻु जी ॻाल्हि आहे, हिकु मज़ारी बिरादरी जी नंढड़ी हुई, उनखे कुते जी वैक्सीन हयऊं, लेकिन जॾहिं उन नंढड़ी खे रहीमयार खणी विया त उतां जे डॉक्टरनि खे चयो त भई हीअ नंढड़ी तव्हांजी, उहा त मुंहिंजी अखि ॾिठी ॻाल्हि आहे, उहा आई असां वटि प्रेस कॉन्फ्रेंस करण लाइ, उन नंढड़ी जो अक्स अॼु बि मूंखे यादि आहे। डॉक्टरनि चयो त हीअ ॿारड़ी तव्हांजी तक़रीबन 24 कलाकनि में मरी वेंदी, छो जो हिनखे कुते वारी वैक्सीन लॻी बि न आहे। ऐं हिनखे जेकी वैक्सीन हई अथऊं, जंहिंखे कुते जी वैक्सीन करे ईंदो, उहो रोड हादसे वारे सुई आहे, उहा हणी छॾियऊं। ऐं ॿिए ॾींहं ते ख़बर पई, उनजे वारसनि असांखे फ़ोन करे छॾियो त उहा नंढड़ी फ़ौत थी वई। अफ़सोस आहे जो तव्हां वटि हिकिड़ी शइ न आहे त तव्हां मालिकनि खे ॿुधाए छॾियो, ईअं कंहिंजी ज़िंदगियुनि सां धोखो त न कयो। इहो मसीहाई जे ख़िलाफ़ु आहे। डॉक्टर पीउ माउ जे बराबरि आहे। डॉक्टर तव्हांजे लाइ, असां सभिनी जे लाइ मसीहा आहे जेको मौत जी आगोश मां ज़िंदगी खे झटे थो पियो। डॉक्टर उहो आहे जॾहिं असां बेनूर थियूं था त डॉक्टर असांजे अखियुनि में नूर आणे थो पियो ऐं ज़िंदगी जूं ख़ूबसूरत रंगीनियूं असां पसियूं था पिया। जॾहिं असांजे दिलि जी धड़कन बंदि थिए थी पई त डॉक्टर उन ज़िंदगी खे वरी बि रवां दवां करे थो पियो। सो बेईमानी, इहो डॉक्टर खे शेवा नथो ॾिए। हिकु डॉक्टर जे लाइ इहा शइ मुनासिबु न आहे। सिंध गवर्नमेंट खे घुरिजे त असांजे कश्मीर तालके जे इस्पताल जे लाइ ख़ासि ग्रांट जो बंदोबस्तु करे, जेके हिन वक़्तु ताईं 4th नेशन दुनिया लाइ कहिड़ी जाइ ते वेठी आहे थी, दुनिया वैक्सीन तयारु करे थी पई ज़िंदगी बचाइण जे करे। असां वटि दवाऊं ई कोन्हनि, असां वटि मथे जे सूर जी गोरी कोन्हे, असां वटि बुख़ार जूं गोरियूं कोन्हनि, असां वटि गर्मी एॾी पए थी पई, विचड़ंदड़ बीमारियुनि में इंसान जे जिस्म ते छूंडा पैदा थियनि था पिया, ज़ख़्म पैदा थियनि था। उन्हनि ज़ख़्मनि ते मरहम जे लाइ असां वटि मलम कोन्हे, असां वटि ट्यूब्स कोन्हनि, असां वटि ड्रिपूं कोन्हनि, असां वटि स्टिचिस जो सामान कोन्हे। अफ़सोस आहे। तालके अस्पताल आहे, तालके अस्पताल जो बिल्डिंगूं, हिकिड़ी बिल्डिंग आहे जंहिं ते करोड़े रुपया ख़र्च थिया आहिनि, लेकिन अञा ताईं उहा जेको आहे न गवर्नमेंट जे हवाले न थी आहे। आख़िर इन ते, ऐं जॾहिं खां इहा बिल्डिंग ठही आहे हाणे वञे थी पुराणी थींदी, उन नई हुई तॾहिं हासिलु थिए आहे, अञा बि वक़्तु न गुज़रियो आहे। उन बिल्डिंग खे सिहत खातो पंहिंजे हवाले करे। मां ख़ासि तौर ते DHO को इहो चवंदुसि त तव्हां कश्मीर जा आहियो, तव्हां कश्मीर जा आहियो, तव्हां कश्मीर जे इन इस्पताल जी मालिकी कयो, तव्हां पाण हिते MS थी करे रहियो, इहा बिल्डिंग वठो, पुराणी बिल्डिंग खे शिफ्ट कयो, माण्हू अचे, मरीज़ उते रहनि, रहाइश असां वटि कोन्हे। ऐं ख़ासि तौर ते जेका असांजी अहम नीड आहे, असां बेसिकली ग़रीब इलाइक़ो आहे असांजे कश्मीर जो, जंहिंमें औरतूं वहम, जॾहिं औरतुनि जो वहम थिए थो त उहे प्राइवेट इस्पतालनि में वञनि थी पियूं, जिते हज़ारे रुपया ख़र्च थियनि था। असां 2 वेलनि जी मानी लाइ सिकूं था पिया, हज़ारे रुपया किथां असां वटि ईंदा? ॿुधारा कश्मीर तालका इस्पताल आहे, तव्हां सादकाबाजी तालका इस्पताल ॾिसो, मां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आहियो, तव्हां सभु नाज़रीन ॼाणियो था पिया त उतां वारे तालका इस्पताल मां सोचियां थो बहितरीनु इस्पताल आहे। असांजी बनस्बत उहे माण्हू असांखां इलाही अॻिते आहिनि, जिते ऑपरेशन थिएटर बि मौजूदु आहे, वहम घर, आम डिलीवरियूं बि थियनि थियूं पियूं, तव्हांजा उते सर्जन्स जेके आहिनि उहे पंहिंजो सीज़र बि कनि थियूं पियूं। छा कश्मीर जी आवाम इंसान न आहे? छा कश्मीर जी आवाम जो इहो हक़ न आहे त उन्हनि जे इस्पतालनि में मुफ़्त में इलाजु थिए? असांजी औरतूं वीचारियूं अबोझ आहिनि, उन्हनि जो इलाजु लेडी डॉक्टर सुहिणे नमूने करे सघे थी। जेके डेप्यूट्स कयो तव्हां, उन्हनि खे विहारियो, पाबंद बणायो त उहे ड्यूटियूं करनि। 1 या 2 डॉक्टराणियूं वेहनि थियूं पियूं कश्मीर में, पर असां वटि 7 खां 8 डॉक्टराणियूं ॿियूं केॾां वियूं? उहे त ज़ाहिर कयो कंहिंजे चवण ते वीज़ा ते वियूं आहिनि, कहिड़े तरफ़ आहिनि? छा उहे सिंध गवर्नमेंट खां पघार असांजे तालके इस्पताल में पघार नथियूं खणनि? आख़िर डॉक्टर साहिबु मसीहा आहे, डॉक्टर साहिबु ज़िंदगी जो ॿियो रूप आहे, उन्हनि खे लखे रुपया पघार मिले थी पई, उहे अचनि इस्पताल में वेहनि। ऐं सिंध सरकार खे बि घुरिजे त सिर्फ़ु डॉक्टर जो वेहण न, उन डॉक्टरनि खे उहे सहूलियतूं बि मुहैया कयूं वञनि, डॉक्टर खे उहा इज़त बि ॾिनी वञे, डॉक्टर खे उहो मान मर्यादा बि ॾिनो वञे जंहिंजो उहो हक़दारु आहे। डॉक्टर वटि बग़ैर हथियार जे जंग न विढ़बी आहे, डॉक्टर वेहे त सही, उन वटि दवाऊं त हुजनि। मां सिंध गवर्नमेंट खे बि इहा अपील कंदुसि पंहिंजे चैनल जे तवसल सां त कश्मीर तालके जे लाइ ऐं चूंडियल नुमाइंदा हज़रात जेके असांजा आहिनि, उन्हनि खे बि घुरिजे त तालके इस्पताल जी मालिकी करनि। थाणनि जी मालिकी थिए थी पई त ॾोहारे गिरफ़्तार थियनि था,
डॉक्टरनि जे अस्पताल जी बि मालिकी कयो। सिर्फ़ु हिकु दफ़ो तव्हांजो दौरो इहो काफ़ी न आहे, बार बार इहो दौरो कयो, उन्हनि खां पुछाणो कयो। जज साहिबान छापा हया, लेकिन उहे छापा वक़्ती तौर ते फ़ाइदो ॾियनि था, लॉन्ग टर्म में उन्हनि जो को असांखे फ़ाइदो नथो मिले। इन जे करे डॉक्टरनि खे दवाऊं मुहैया कजनि, वैक्सीन आहे जेकी उहा मुहैया कई वञे, ऐं ख़ासि तौर ते लेबर रूम क़ाइमु कयो वञे, ऐं जिते असां वटि गाइनी वेठी हुजे जेका आम इंसान खे, आम औरत खे फ़ाइदो पहुची सघे उन मां। एम्बुलेंस आहे हिकिड़ी असांजी, उहा कंहिं कम जी न आहे। हिकु तालका अस्पताल आहे, लखनि जी आबादी आहे, शहर जी आबादी जेकी आहे उहा असांजे लखनि में आहे। एम्बुलेंस हिकिड़ी आहे, जॾहिं फ़ोन कयूं था ख़बर पए थी त फ़िलां जाइ ते वई आहे, ज़रियनि खां मालूम थिए थो त फ़िलां ख़ान वठी वियो अथसि, फ़िलां साहब वठी वियो अथसि, फ़िलां जे कम सां वई आहे, फ़िलां माण्हुनि जे प्राइवेट माण्हुनि जे कमनि में। उहा एम्बुलेंस प्राइवेट माण्हुनि जे कमनि जे लाइ न आहे, असां आवाम जे कमनि जे लाइ आहे। दुआ ई करे सघूं था पिया, मुतालबो करे सघूं था पिया, दुआ कयो। ऐं मां सुञाण धुरनि खे ॿई इहा अपील कयां थो, ख़ुदारा पंहिंजे अस्पताल जी मालिकी कयो ऐं पंहिंजे बचनि जो इलाजु तव्हां सरकारी अस्पताल मां करायो। असां वटि जेके प्राइवेट में वेहनि था, ॿारनि जो डॉक्टर बहितरीनु डॉक्टर आहे, जॾहिं हू प्राइवेट में ॾिसे थो त असां उन वटि इलाही रश आहे। जॾहिं हू सरकारी अस्पताल में वेठो आहे थियो त पंहिंजा ॿार उते वठी वञो, उते बि हू ॾिसे थो पियो, चेक करे थो। अखियुनि जो डॉक्टर असां वटि सुठो आहे, जेको प्राइवेट में बि सुठे नमूने कमु करे थो पियो, सरकारी लेवल ते बि सुठो कमु करे थो पियो। तव्हां पंहिंजा असांजो अखियुनि जे जॾहिं मसइलो थिए, असांजे बुज़ुर्गनि सां, असांजे ॿारनि सां अखियुनि जो को मसइलो हुजे, त असां पाण पहिरीं प्रायोरिटी असांजी इहा हुजणु घुरिजे त असां सरकारी अस्पताल वञूं। जॾहिं जेसीं ताईं पढ़ियलु लिखियलु तबिको, तहज़ीब याफ़्ता तबिको सरकारी अस्पतालुनि में इलाजु न कराईंदो, तेसीं ताईं मुआशिरो असांजो चङाई तरफ़ न वेंदो। हीअ अस्पताल डॉक्टरनि खे बि ख़बर पवंदी त असां वटि शहर जा फ़िलहाल मोज़िज़ माण्हू पंहिंजो इलाजु कराइण लाइ अचनि था पिया, त असां सभिनी खे घुरिजे त असां सुठियूं दवाऊं असां बि लिखंदासीं, तव्हां बि लिखो, तव्हां बि ॻाल्हायो, असां बि ॻाल्हायूं था पिया, असांजे कश्मीर अस्पताल में बहितरी अची वेंदी। इन पैगाम सां गॾु ॾींदा मूंखे इजाज़त। अल्लाह ताला पूरी इंसानियत ते तरस खाए, रहम करे। वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में, ॿिए कंहिं मौज़ू में तव्हां सां गॾु हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं अल्लाह।